Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in NIMS Virtual Academy. Today we are going to work on another tense which is present continuous, or it is also called progressive tense. हाणे असां बेसिक टेंसेस या मेजर टेंसेस जंहिंखे चऊं प्रेजेंट पास्ट ऐं फ्यूचर सिंपल या इंडेफिनिट टेंसेस सिखी चुका आहियूं। हाणे असां अॻिते हलूं था पिया। अच्छा, हाणे मां तव्हांखे उन ॾींहुं बि हिकिड़ी लिस्ट ठाहे ॾिनी हुई टेंसेस जी। हाणे असां उन्हनि खे ई फॉलो कंदासीं, ठीकु आहे, उन लिस्ट खे फॉलो कंदासीं टेंसेस जे मामले में। उहा लिस्ट अगरि तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल यादि न हुजे त हे थो टेंसेस जी लिस्ट जेका मां तव्हांखे ठाहे ॾिनी हुई, ठीकु आहे, उहे टेंसेस जी लिस्ट। हाणे असां सिंपल टेंसेस पास्ट प्रेजेंट फ्यूचर सिखी चुका आहियूं। हाणे असां कंटिन्यूअस ते अचूं था, ठीकु आहे न। कंटिन्यूअस जा बि टे टेंस सिखंदासीं, उन खां पोइ परफेक्ट, उन खां पोइ परफेक्ट कंटिन्यूअस, इन तरतीब सां असां हलंदासीं, ठीकु आहे। अच्छा, हाणे जेको आहे असां सिंपल टेंसेस सिखी चुकासीं। हाणे असां कमु करूं था पिया जेको आहे इन ते कंटिन्यूअस ते, ठीकु आहे, कंटिन्यूअस ते कमु करूं था पिया। हाणे प्रेजेंट कंटिन्यूअस आहे सभ खां पहिरियों, इन खे चइबो आहे ज़मान, हाल, इस्तमरारी या जारी, ठीकु आहे। इन खे कंटिन्यूअस बि सॾिबो अथव, इन खे प्रोग्रेसिव बि सॾिबो आहे। हाणे जीअं असां अॻु में बि सभिनी टेंसेस में कंदा आया आहियूं, सिर्फ़ु टे शयूं इम्पॉर्टेंट असां उन जे बारे में पढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह असांखे सॼो टेंस जेको आहे उहो होपफुली सुठे नमूने सम्झ में अची वेंदो। उहे टे शयूं कहिड़ियूं? सभ खां पहिरियों सिंबल इन सिंधी। सिंधी में इन टेंस जी निशानी छा आहे? जेकॾहिं असांखे कॾहिं बि सिंधी में जुमिलो मिले त असां कीअं सुञाणूं इहो ज़मान, हाल, इस्तमरारी या जारी जो जुमिलो आहे। हाणे जॾहिं बि तव्हांखे सिंधी में जुमिलो मिलंदो त उन जे एक्शन वर्ब सां गॾु छा लॻल हूंदो? रहियो आहे, रहिया आहिनि, रही आहे या रहियूं आहिनि। इन्हनि मंझां कुझु बि लिखियलु हुजे तव्हां सम्झी वञो उहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव टेंस जो जुमिलो आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिते इम्पॉर्टेंट आहे जेका सम्झण जहिड़ी आहे, उहा कहिड़ी आहे? रहियो। हाणे रहियो पाण तव्हांखे इहा शइ ॿुधाए थी त को बि कमु आहे जेको एक्शन आहे उहो कंटिन्यूअस आहे, कंटिन्यू आहे या प्रोग्रेस में आहे, ठीकु आहे। रहियो कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव जी निशानी आहे। जेकॾहिं रहियो सां गॾु आहे लॻल आहे त माना प्रेज़ेंट कंटिन्यूअस आहे। रहियो सां गॾु हो लॻल आहे, रहियो माना कंटिन्यूअस, हो लॻल आहे त छा थी वेंदो? पास्ट। रहियो हूंदो त माना फ्यूचर थी वेंदो, ठीकु आहे। हाणे इंशाअल्लाह ताला हाणे टे टेंस पाण कंप्लीट करे चुका आहियूं। आहिस्ता आहिस्ता मां तव्हांजी हाणे स्पीड जेको आहे उहो जेको आहे न एक्सेलरेट कंदो वेंदुसि, वधाईंदो वेंदुसि। लेकिन अॼु असां सिर्फ़ु इहो टेंस पढ़ूं था पिया। इंशाअल्लाह इन खां अॻिते जेका तव्हांजी स्पीड थोरो अॻिते अञा मां तेज़ कंदुसि, ठीकु आहे। हाणे इन में सिंधी में निशानी जेका आहे उहा इहा आहे। उन खां पोइ इंग्लिश में हेल्पिंग वर्ब इन टेंस जी छा आहे? इज़, एम, आर प्लस जेका आहे इन में एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म ईंदी? इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब, जंहिंखे असां जेरंड फॉर्म बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। इंग फॉर्म वर्ब जी उहा फॉर्म जंहिंजे पोयां इंग लॻंदी आहे। हिन कंटिन्यूअस जो कोई बि जुमिलो हुजे, भले प्रेज़ेंट कंटिन्यूअस हुजे, पास्ट कंटिन्यूअस हुजे, फ्यूचर कंटिन्यूअस हुजे, उन में जेका एक्शन वर्ब जी फॉर्म लॻंदी उहा कहिड़ी लॻंदी? उहा इंग वारी लॻंदी आहे। हाणे हिन में जीअं त हेल्पिंग वर्ब टे आहिनि, इज़, एम, आर। हाणे जेकॾहिं टे हेल्पिंग वर्ब आहिनि त हाणे इहो ॼाणण बि ज़रूरी आहे त कहिड़े सां कहिड़ो लॻंदो। हाणे जेकॾहिं सब्जेक्ट में हुजे ही, शी, इट या सिंगुलर नाउन, जेकॾहिं सब्जेक्ट में इन्हनि मंझां कुझु बि हुजे त उन सां जेको आहे हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? इज़ लॻंदो। जेकॾहिं सब्जेक्ट में आहे हुजे त आहे सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? एम लॻंदो। हाणे आहे सां सिर्फ़ु एम आहे वाहिद आहे जंहिंसां हेल्पिंग वर्ब सिर्फ़ु एम लॻंदो। एम आहे खां अलावा ॿियो कंहिं सां बि न लॻंदो। उन खां पोइ अचो आर ते। आर सां कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट लॻंदा या कहिड़े सब्जेक्ट सां आर लॻंदो हेल्पिंग वर्ब जे तौर ते? वी, यू, दे या प्लूरल नाउन। उन्हनि सभिनी सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? उहो आर जो लॻंदो, ठीकु आहे। हाणे अचो इन जी फॉर्मेशन या स्ट्रक्चर ते। हाणे हिन टेंस जी जेका आहे फॉर्मेशन उहा छा आहे? सभ खां पहिरियों हिन टेंस जो अगरि कोई बि पॉज़िटिव सेंटेंस कॾहिं बि तव्हांखे ॾिनो वञे ऐं तव्हां सुञाणे वठो त इहो प्रेज़ेंट जेको आहे कंटिन्यूअस या प्रोग्रेसिव जो जुमिलो आहे त इंग्लिश में तव्हां उन जी फॉर्मेशन कीअं कंदव, छा रखंदव? सभ खां पहिरियों रखंदव तव्हां सब्जेक्ट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब खां पोइ एक्शन वर्ब, एक्शन वर्ब खां पोइ छा आहे? ऑब्जेक्ट। हाणे त एक्शन वर्ब में यादि रखे छॾो फॉर्म हे ई रहंदी। हाणे मां हिते क्लियर इन जे लाइ न कयो आहे, हे ॾिसो मां हिते ब्रैकेट में लिखी छॾियो आहे इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब, यानी सब्जेक्ट कुझु बि हुजे, हेल्पिंग वर्ब बि सभिनी सां लॻल हूंदो। ॾिसो था पॉज़िटिव में बि हेल्पिंग वर्ब आहे, नेगेटिव में बि आहे, इंटेरोगेटिव में बि आहे, इंटेरोगेटिव नेगेटिव में बि आहे।
हाणे हेल्पिंग वर्ब बि लॻल हूंदो पर एक्शन वर्ब सां फॉर्म सभिनी सां इंग लॻंदी कंटिन्यूअस टेंस में हमेशह फॉर्म इंग लॻंदी आहे ठीकु आहे नेगेटिव हूंदो त सभु खां पहिरियों सब्जेक्ट उन खां पोइ हेल्पिंग वर्ब उन खां पोइ नॉट उन खां पोइ एक्शन वर्ब उन खां पोइ ऑब्जेक्ट फुल स्टॉप जेकॾहिं इंटेरोगेटिव सेंटेंस हूंदो प्रेजेंट कंटिन्यूअस जो सभु खां पहिरियों हेल्पिंग वर्ब उन खां पोइ सब्जेक्ट उन खां पोइ एक्शन वर्ब उन खां पोइ ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क जेकॾहिं इंटेरोगेटिव एंड नेगेटिव सेंटेंस हूंदो प्रेजेंट कंटिन्यूअस जो सभु खां पहिरियों हेल्पिंग वर्ब खां पोइ सब्जेक्ट खां पोइ नॉट खां पोइ एक्शन वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट आख़िर में छा रखंदोसि क्वेश्चन मार्क रखंदोसि ठीकु आहे हाणे हे इन जी जेका आहे उहा फॉर्मेशन आहे हाणे असां इन जा जुमिला सिखूं था सभु खां पहिरियों जुमिलो आहे मां किताब पढ़ी रहियो आहियां ठीकु आहे हाणे जेकॾहिं हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था त असांखे सेंटेंस मिलियो आहे सिंधी में मां किताब पढ़ी रहियो आहियां हाणे तव्हां सभु खां पहिरियों टेंस खे आइडेंटिफाई कंदो जुमिलो कहिड़े ज़मान सां वास्तो रखे थो उहो हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था हे इन जी निशानी आहे रहियो आहे सॉरी मां किताब पढ़ी रहियो आहियां थींदो हे मां बाय मिस्टेक लिखियो आहे ये थींदो आहियां मां किताब पढ़ी रहियो आहियां हाणे हिते रहियो आहियां उहो हे तव्हां ॾिसी सघो था रहिया आहिनि रही आहे रहियूं आहिनि या रहियो आहियां ठीकु आहे हाणे अच्छा हिन डॉट जो मतिलबु छा हूंदो आहे त इन्हनि जहिड़ियूं ॿियूं निशानियूं बि हाणे जीअं हे आहे रहियो आहियां हिते मां रहियो आहे लिखियो आहे रहियो आहियां न लिखियो आहे हाणे हिन डॉट जो मतिलबु हूंदो आहे त हिन जहिड़ियूं ॿियूं बि के निशानियूं ॿियूं मतिलबु ॿी न हूंदो इहो रहियो रही रहिया आहे आहिनि आहियूं आहियां सिर्फ़ु इहो मतिलबु हूंदो आहे ठीकु आहे हाणे हिते थींदो मां किताब पढ़ी रहियो आहियां रहियो माना कंटिन्यूअस आहियां तव्हां ख़बर आहे आहिनि आहियां इहा प्रेज़ेंट जी निशानी आहे मां किताब पढ़ी रहियो आहियां हाणे सभु खां पहिरियों हे टेंस असां सुञाणे वरितोसीं रहियो आहियां माना प्रेज़ेंट कंटिन्यूअस आहे हाणे उन खां पोइ सेंटेंस जेको आहे पॉज़िटिव फॉर्म जो हाणे पॉज़िटिव में सभु खां पहिरियों सब्जेक्ट हिन में सब्जेक्ट कहिड़ो आहे मां यानी आए कैपिटल में रखंदासीं उन खां पोइ जेको आहे हेल्पिंग वर्ब हाणे आए सां असां हेल्पिंग वर्ब पढ़ी आहियूं आए सां हेल्पिंग वर्ब कहिड़ी लॻंदी एम आई एम उन खां पोइ एक्शन वर्ब हाणे एक्शन वर्ब इन जो आहे पढ़ण जी आहे रीड ठीकु आहे हाणे इन में कहिड़ी फॉर्म रखंदा इंग फॉर्म रीड जे पोयां छा लॻाईंदासीं उहो हे ॾिसो इंग रीडिंग हाणे उहा फॉर्म लॻी वेंदी आई एम रीडिंग किताब आख़िर में ऑब्जेक्ट आ बुक हे थी वियो तव्हांजो सेंटेंस उन खां पोइ इनखे जेकॾहिं नेगेटिव में कन्वर्ट कंदो नेगेटिव में सभु खां पहिरियों सब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्ब आहे सां लॻंदो एम उन खां पोइ नॉट एक्शन वर्ब रीडिंग इंग फॉर्म एक्शन वर्ब जी रीडिंग आख़िर में ऑब्जेक्ट आ बुक फुल स्टॉप इंटेरोगेटिव सभु खां पहिरियों हेल्पिंग वर्ब एम सब्जेक्ट आहे एक्शन वर्ब रीडिंग उन खां पोइ ऑब्जेक्ट आ बुक क्वेश्चन मार्क उन खां पोइ चो इंटेरोगेटिव एंड नेगेटिव ते सभु खां पहिरियों हेल्पिंग वर्ब एम अच्छा एम हिते ॾिसी सघो था एम जो ए कैपिटल कयो आहे छो त सेंटेंस जो पहिरियों लेटर आहे इहो एम सब्जेक्ट आहे उन खां पोइ नॉट एक्शन वर्ब जी इंग फॉर्म रीडिंग ऑब्जेक्ट आ बुक हे तव्हांजो जुमिलो कन्वर्ट थी वियो इंग्लिश में ठीकु आहे उन खां पोइ हिकिड़ो ॿियो जुमिलो मां तव्हांजे लाइ लिखियो आहे ताकी जीअं तव्हांजो जेको आहे उहो सेंस क्लियर थी वञे आफ़्ताब निमाज़ पढ़ी रहियो आहे हाणे रहियो आहे उहो हे ॾिसी सघो था हिते लिखियलु आहे हाणे हे रहियो आहे हाणे हिन मुंहिंजा तव्हां टेंस खे सुञाणे वेंदव त इहो जेको जुमिलो आहे हिन टेंस जो आहे हाणे उन खां पोइ तव्हांखे इहो हेल्पिंग वर्ब्स बि ख़बर आहिनि उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे पास्ट पॉज़िटिव फॉर्म जो सेंटेंस आहे ठीकु आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾो मां हिते आसान जुमिला इन जे लाइ लिखंदो आहियां त तव्हां जी शुरूआति आहे बेसिक आहे ठीकु आहे टफ जेकॾहिं सेंटेंस लिखंदुमि तव्हांखे सम्झ में न ईंदी ॻाल्हि हमेशह कानून इहो आहे त आसान खां मुश्किल जी तरफ़ वञिबो आहे ठीकु आहे हिते आसान जुमिला मां लिखंदो आहियां जीअं तव्हांजो सेंस जेको कॉन्सेप्ट आहे तव्हांजो उहो क्लियर थी वञे हाणे मुंहिंजी जेका लेवल आहे जेकॾहिं मां उन लेवल जा सेंटेंसिस लिखां त तव्हांजे त मथे खां बि मथां गुज़री वेंदा तव्हांखे सम्झ ई कुझु न ईंदो मां तव्हांजी लेवल ते अची करे पढ़ाइण जी कोशिशि कंदो आहियां त जीअं जेको वीक खां वीक ॿार आहे असांजो उहो बि ॻाल्हि खे जेको आहे सम्झी सघे ॿियो जुमिलो आहे आफ़्ताब निमाज़ पढ़ी रहियो आहे टेंस सुञाणे वियासीं रहियो आहे खां पॉज़िटिव फॉर्म आहे सभु खां पहिरियों सब्जेक्ट कहिड़ो आहे आफ़्ताब हाणे जेकॾहिं हे ॾिसो तव्हां सिंगुलर नाउन सां असां कहिड़ो एक्शन वर्ब हेल्पिंग वर्ब रखंदासीं इज़ आफ़्ताब इज़ उन खां पोइ हेल्पिंग वर्ब रखियोसीं इज़ एक्शन वर्ब जी इंग फॉर्म ऑफरिंग उहे ऑफर थींदी आहे निमाज़ पढ़ण जी ऑफर थींदी आहे ठीकु आहे ऑफरिंग निमाज़ द प्रेयर ठीकु आहे न अच्छा डायरेक्ट प्रेयर बि लिखंदा आहिनि पर द प्रेयर ज़्यादा सूटेबल हूंदो आहे छो त निमाज़ इम्पॉर्टेंट जेका आहे उहा प्रॉपर जंहिंखे चऊं सो उहा इबादत आहे ठीकु आहे इन जे करे द प्रेयर ॾींदासीं
नेगेटिव में सब को पहिरियों सब्जेक्ट आफ्ताब, आफ्ताब सां हेल्पिंग वर्ब, सिंगुलर नाउन सां हेल्पिंग वर्ब इज़, उन खां पोइ नॉट, एक्शन वर्ब बीइंग फॉर्म ऑफरिंग, ऑब्जेक्ट द प्रेयर फुल स्टॉप। इंटेरोगेटिव में चो सब खां पहिरियों हेल्पिंग वर्ब इज़, हाणे हिते आहे के स्मॉल हुयो, हाणे हिते जेकॾहिं जुमिले जी शुरूआति में अची वियो आहे कैपिटल थी वेंदो इज़। आफ्ताब हमेशह कैपिटल, आफ्ताब जो ये कैपिटल रहंदो छो त प्रॉपर नाउन आहे, छोकिरे जो नालो आहे। इज़ आफ्ताब, उन खां पोइ आहे हेल्प एक्शन वर्ब, हेल्पिंग वर्ब रखियोसीं, सब्जेक्ट रखियोसीं, हाणे एक्शन वर्ब ऑफरिंग, ऑब्जेक्ट द प्रेयर, आख़िर में क्वेश्चन मार्क। इंटेरोगेटिव नेगेटिव सब खां पहिरियों हेल्पिंग वर्ब इज़, सब्जेक्ट आफ्ताब, नॉट, एक्शन वर्ब ऑफरिंग, ऑब्जेक्ट द प्रेयर, आख़िर में क्वेश्चन मार्क। हे तव्हांजो टेंस थी वियो, हे तव्हांजा सेंटेंसिस भी क्लियर थी विया। उम्मीद आहे हे तव्हांखे क्लियरली समझ में अची वियो हूंदो। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ असां मूव कयूं था। जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो कि हाणे मां हर टेंस सां गॾु कुझु न कुझु तव्हांजे लाइ ॿियो डोज़ बि खणी ईंदुमि, छो त हे शयूं तव्हांजे आख़िर ताईं हलंदियूं रहंदियूं, ऐं हे शयूं उहे न आहिनि जिन जो कोई कॉन्सेप्ट हूंदो आहे, या जेके शयूं कोई फार्मूला आहे हिननि जो जेको तव्हांखे असां फार्मूला ॾियूं ऐं तव्हां सम्झी ऐं सिखी वञो, इन्हनि जो कोई फार्मूला न आहे। हे शयूं उहे आहिनि जेके तव्हांखे रटणियूं पवंदियूं, ऐं इहा शइ आख़िर ताईं तव्हांजी हलंदी रहंदी, छो त वर्ड्स, सिनोनिम, एंटानम, मिस स्पेल्ड वर्ड ऐं प्रीपोजिशन इहे ज़रे घटि अनलिमिटेड आहिनि, तमामु घणा आहिनि इहे। पोइ असां कोशिशि कंदासीं आहिस्ता आहिस्ता जेको आहे इन्हनि खे क्लियर कंदा वेंदासीं। हे तव्हां यादि कंदा वञो। हाणे साईं, हाणे सभ खां पहिरियों अॼु असां वटि जेको वर्ड आहे 15 वर्ड्स मां तव्हांजे लाइ लिखी आयो आहियां, सिनोनिम, सिर्फ़ु वर्ड्स ऐं एंटानम। ठीकु आहे, हाणे हिते मां तव्हांजे लाइ जेको आहे हे मीनिंग बि लिखी आहे। हाणे यादि रखे छॾो, हे आहे वर्ड्स, हे एंटानम, हिननि वर्ड जा एंटानम आहिनि, अपोज़िट वर्ड्स आहिनि। ठीकु आहे, हाणे हे जेका मां मीनिंग लिखी आहे न, मीनिंग कंहिंजी लिखी आहे, मीनिंग ऑफ वर्ड्स, उहो इन्हनि जी मीनिंग मां हिननि वर्ड्स जी लिखी आहे। हाणे अंडरस्टूड ॻाल्हि आहे, जेकॾहिं हिन वर्ड जी मां माना लिखी आहे त हिन वर्ड जी माना तव्हां ऑटोमेटिकली सम्झी वेंदो अपोज़िट आहे, एंटानम मां माना अपोज़िट आहे, जेको हिन जी जेका माना हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जी माना हुनजे उबतड़ में हूंदी। ठीकु आहे, हाणे इन ॻाल्हि खे बि सम्झो। सभ खां पहिरियों वर्ड असां वटि इहा आहे माइट। ठीकु आहे, माइट जी माना छा आहे, माइट जी माना नंढो या ज़रो। ठीकु आहे, माइट माना नंढो या ज़रो या थोरो बि हूंदो आहे, इन खे सॾिबो आहे। हाणे माइट जो जेको अपोज़िट या एंटानम आहे होल। हाणे जेकॾहिं माइट माना नंढो या ज़रो आहे त होल माना छा हूंदो, होल माना सॼो। माइट माना नंढो, ज़रो या थोरो, होल माना छा आहे, जेको आहे सॼो। इन जो एंटानम आहे, अपोज़िट मीनिंग में आहे। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ मीनिंग अथसि, उबती मीनिंग अथसि इन जी। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे वीन। हाणे वीन जी माना छा आहे, वीन जी माना जुदा करणु। हाणे हे वर्ड थोरा ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाइन्स कोन्हनि, थोरा हेठि मथे थी विया अथव, इन शइ ते कॉम्प्रोमाइज़ कजो, थोरो सम्झो इन खे। हाणे मां तव्हांजी आसानी जे लाइ इन जे करे हेॾो बि वर्ड्स खे नंबरिंग करे छॾियो आहे, हेॾो बि करे छॾियो आहे, जीअं तव्हां ख़बर पए त जेको हे वर्ड आहे हुनजी मीनिंग हे आहे ऐं हुनजो अपोज़िट हे आहे, इन जे लाइ मां नंबरिंग करे छॾी आहे। ॿियो जेको आहे वर्ड कहिड़ो आहे, वीन। वीन जी माना छा आहे, वीन माना जुदा करणु। हाणे जेकॾहिं वीन जी माना जुदा करणु, हिन जो अपोज़िट आहे अटैच। अटैच जी माना तव्हां ख़बर आहे, अटैच जी माना आहे वरी मिलाइणु। ठीकु आहे, उन खां पोइ टियों असां वटि वर्ड आहे फोरमोस्ट। हाणे फोरमोस्ट जी माना हूंदी आहे सभ खां पहिरियों, अहम या अवलीन जंहिंखे चवंदा आहियूं असां। ठीकु आहे न, सभ खां वधीक अहम। हाणे जेकॾहिं हिन जी माना सभ खां अहम आहे त अपोज़िट आहे इन जो अनइम्पॉर्टेंट, बिल्कुलु ई गैर अहम, जेको अहम ई न हुजे। ठीकु आहे, इहो इन जो अपोज़िट आहे। उन खां पोइ आहे सिनाइल। सिनाइल जी माना छा आहे, सुस्त, बुढ़ापे में अचण खां पोइ। हाणे सिनाइल जी माना ॿुधायांव थो, सिनाइल जी माना इहो बि आहे त बुढ़ापे खां पोइ जेको इंसानु फिज़िकली सुस्त थी वेंदो आहे, या उहा ताक़त न रहंदी आहे, उहा एक्टिविटी न रहंदी आहे, उहा एक्टिवनेस न रहंदी आहे। पोइ हाणे उन जो अपोज़िट, सिनाइल जो अपोज़िट छा आहे, अलर्ट। ईअं सम्झो, सिनाइल माना सुस्त, अलर्ट माना चुस्त, चालाक, तयारु। उन खां पोइ आहे असां वटि वर्ड इलेटेड। इलेटेड जी माना छा आहे, इलेटेड जी माना ख़ुशबाश। ठीकु आहे, जेको जॉयस हुजे, ख़ुशि हुजे। इलेटेड जो अपोज़िट वर्ड छा आहे, सैड। सैड माना उदास, मायूस। उन खां पोइ छों वर्ड असां वटि छा आहे, इलास्टिक। हाणे इलास्टिक जी माना लचकदार। ठीकु आहे, इलास्टिक तव्हां ॾिठो बि हूंदो, इलास्टिक ठहियलु हूंदो आहे, इहो साइंस में मुमकिन आहे तव्हां पढ़ियो हुजे इन खे। इलास्टिक जो अपोज़िट छा आहे, रिजिड। हाणे इलास्टिक जी माना जेकॾहिं लचकदार आहे त रिजिड जी माना इन जे अपोज़िट में छा हूंदी, सख़्तु। जेको गैर लचकदार हुजे, लचक न हुजे उन में, जेको आहे सख़्तु हुजे। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे हारमोनियस। हारमोनियस जी माना छा आहे, हारमोनियस जी माना आहे हम ख़्याल या मिठो। ठीकु आहे, हारमोनियस वाइस जीअं चइबो आहे, हारमोनी चवंदा आहियूं, मुहबत, मेठ, मेठाज, हम ख़्याल आहे हुजणु। हारमोनियस माना हम ख़्याल या मिठो, होस्टाइल। हाणे हारमोनियस जो अपोज़िट आहे होस्टाइल। होस्टाइल जो माना आहे मुख़ालिफ़ ख़्याल जो। हिकिड़ो हूंदो हम ख़्याल जो, ॿियो हूंदो मुख़ालिफ़ ख़्याल जो। हारमोनियस माना हम ख़्याल, होस्टाइल माना मुख़ालिफ़ ख़्याल, दुश्मन।
या अपोज़िट थाट रखण वारो माण्हू। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे फेमस। फेमस जी माना आहे मशहूरु। जेकॾहिं फेमस जी माना मशहूरु आहे त अपोज़िट इन जो छा आहे ऑब्सक्योर। ऑब्सक्योर जी माना आहे माना उहो माण्हू जेको ज़रे घटि अननोन हुजे ऐं माण्हुनि खे उन्हनि जी ख़बर न हुजे, लिकल राज़ में रहियल अननोन माण्हू। उन खां पोइ आहे रिवेंज। रिवेंज जी माना छा आहे बदिलो। ठीकु आहे, हे ॾिसी सघो था थोरो अॻिते पोइ थी वियो आहे, पर मां नंबरिंग इन जे लाइ कई आहे जीअं तव्हां सम्झी सघो। रिवेंज जी माना आहे बदिलो। रिवेंज जो अपोज़िट छा आहे पार्डन। पार्डन माना माफ़ु करणु। हिकिड़ो हूंदो आहे बदिलो, ॿियो हूंदो आहे माफ़ी। ठीकु आहे, अपोज़िट इन जो इहो आहे। उन खां पोइ आहे ब्रेज़न। ब्रेज़न जी माना छा आहे? ब्रेज़न जी माना आहे गुस्ताख़, बेहया। ठीकु आहे, जेको माना हया ई न करे कंहिं वॾे जो गुस्ताख़ी करे वञे, बेहया वारो ॻाल्हाए वञे। ब्रेज़न। ब्रेज़न जो जेको अपोज़िट वर्ड छा आहे? बैशफुल। बैशफुल जी माना आहे हयादार, लॼ करण वारो, हया करण वारो, ख़्यालु करण वारो। उन खां पोइ आहे डर्थ। डर्थ जी माना छा आहे? ॾुकार या कमी, कंहिं शइ जी कमी हुजे। डर्थ जो अपोज़िट छा आहे? अबंडेंस। डर्थ माना कमी, अबंडेंस माना हिकिड़ी शइ वरी ज़रूरत खां ई ज़्यादा हुजे। डर्थ माना ज़रूरत खां कमु हुजे, ॾुकार चवंदासीं, कमी चवंदासीं। अबंडेंस माना हिकिड़ी शइ ज़रूरत खां बि वधीक ज़्यादा हुजे, इहो उन जो अपोज़िट आहे। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे आर्टिफिशियल। आर्टिफिशियल जी माना आहे हथरादू, जेका शइ असां हथ सां ठाहींदा हुजूं। हाणे इन जो अपोज़िट छा आहे? नेचुरल। हिकिड़ी शइ हथरादू हूंदी आहे, ॿी शइ नेचुरल हूंदी आहे। हाणे हे पेन आर्टिफिशियल आहे, इंसान जे हथ जी ठहियल पेन आहे। ठीकु आहे, लेकिन मां छा चवां, जीअं इंसान ख़ुदि, इंसान आर्टिफिशियल न आहे, इंसान कंहिंजो हथ जो ठहियल न आहे सवाइ अल्लाह जी ज़ात जे। जेका शइ अल्लाह जी ज़ात पैदा कई आहे उहा नेचुरल आहे, यानी कुदरत जी पैदा कयल। नेचुरल, नेचर माना कुदरत, नेचुरल माना कुदरती पैदा थियल शइ। आर्टिफिशियल, नेचुरल। उन खां पोइ असां वटि 13हों वर्ड आहे डेवियंट। डेवियंट जी माना आहे फिरजंदड़, घुमंदड़, फिरंदड़, फिरजंदड़, गुमराह थी वेंदड़। डेवियंट जो अपोज़िट वर्ड छा आहे? रेगुलर। हाणे डेवियंट जी माना आहे फिरजंदड़, हीअं तव्हां सम्झो ज़िगज़ैग में। रेगुलर माना हिकिड़ी शइ बिल्कुलु ईअं सिधो थी हले पई। ठीकु आहे, हे इन जो अपोज़िट आहे। उन खां पोइ आहे असां वटि न्यूबुलस। न्यूबुलस जी माना छा आहे? लिकल या धुंधलो चइबो आहे इन खे। ठीकु आहे, धुंधलो या लिकल। हाणे नेब्यूलस जी अपोज़िट वर्ड असां वटि कहिड़ो आहे? अपेरेंट। अपेरेंट माना ज़ाहिर, क्लियर। जेको हिन जी माना लिकल या धुंधलो, अपेरेंट इन जो अपोज़िट आहे माना वाज़े, ज़ाहिर, जेको धुंधलो न हुजे, बिल्कुलु क्लियर हुजे। अॼु जो असांजो आख़िरी अंटानम वर्ड आहे डक्टाइल। हाणे डक्टाइल जी माना छा आहे? डक्टाइल जी माना आहे नरम। ऐं डक्टाइल जो अपोज़िट छा थींदो? स्टिफ। स्टिफ जी माना तव्हां हिन जो अपोज़िट सम्झी सघो था, नरम जो अपोज़िट छा हूंदो? सख़्तु। हे तव्हांजा अॼु जा वर्ड हुआ। उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी, ऐं जेकॾहिं को क्वेश्चन हुजे बि तव्हां करे सघो था। इंशाल्लाह इन खां अॻिते असां नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। वॾी महिरबानी।